मां सम्झां थी त तुंहिंजे मुक़दर में ख़ुशियूं लिखियल ई न आहिनि मुंहिंजी भेण। ख़ुशियुनि जी त मूं बि उम्मीद नाहे रखी, बसि मूंखे सहारो घुर्जे जंहिंजी ॻोल्हा में आहे, पर उहो सहारो बि मूंखे नथो मिले। मूसा जो हाणे आसरो ई लाहे छॾ, छो त हाणे हो 5-8 साल जेल में ई रहंदो। मूसा खां वधीक मूंखे मज़बूत सहारो ॿियो न मिलियो, तॾहिं ई मूं मूसा सां शादी करण जो सोचियो। तो जेको सोचे छॾियो आहे न उहो दिलि मां कढी छॾ। मां तोखे सुठी सलाह ॾींदसि त कंहिं ग़रीब छोकिरे सां शादी कर ऐं बाक़ी ज़िंदगी वञी सुकून सां गुज़ार। कंहिं ग़रीब छोकिरे सां शादी कयमि त उहो बि ॾाढनि जे साम्हूं अपाज बणिजी वियो। पोइ अॼु तूं ई ॿुधां त उन सां मुंहिंजी ज़िंदगी कीअं ख़ुशि गुज़रंदी। लाज़मी न आहे त शादीअ खां पोइ तूं हिते रह, तूं पंहिंजे मुड़ुस सां हली वञ जिते जहिड़ा झटा न हुजनि। मां तोखे हिते ईअं अकेले छॾे न वेंदसि, हर उन माण्हू सां पलांद वठंदसि जंहिं असांखे आज़ार ॾिना आहे। पलांद जे चकर में तूं पाण ई पीड़िजी वेंदीअ मुंहिंजी भेण। अॼु तूं मुंहिंजो ख़ौफ़ न कर, मूं पंहिंजे पाण खे संभाले वरितो आहे, मूंखे कुझु बि न थींदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।